सुप्रीम कोर्ट में मिलिट्री लैंड ते कमर्शियल सरगर्मियुनि खिलाफ़ केस जी ॿुधणी थी, जंहिंमें बचाव वारे सेक्रेटरी लेफ्टिनेंट जनरल रिटायर मियां हलाल अदालत में रिपोर्ट पेश कई, जिते अदालत बेएतमादी ज़ाहिर कई। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस पुछाणो कयो त सिनेमा, शादी हाल, स्कूल ऐं घर बणाइण दिफ़ाई मक़सद आहिनि। चयो त कराची में समूरियूं गैर कानूनी इमारतूं ॾाठियूं पियूं वञनि, कारसाज़ में वॾियूं वॾियूं भितियूं बीहारे सर्विस रोड बि अंदरि कयो वियो आहे। चीफ जस्टिस चयो त कंटोनमेंट ज़मीन खे मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में विरहाए नथो सघिजे। जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स ॾिना त परल मार्केट ऐं ग्रेड कन्वेंशन हॉल अञा ताईं बरक़रार आहे। कालापुल वारी भित ऐं ग्रेड कन्वेंशन हॉल अॼु ई किराए वञे। हुन चयो त राशिद मिनहास रोड ते इश्तहारनि लाइ वॾियूं वॾियूं भितियूं ठाही वियूं आहिनि, उहा हुकूमत जी ज़मीन आहे। चीफ जस्टिस चयो त सिनेमा, पेट्रोल पंप, हाउसिंग सोसाइटी ऐं शॉपिंग मॉल दिफ़ाई मक़सदनि लाइ त न आहिनि। चयो त अटॉर्नी जनरल ॿुधाए त बचाव वारी वज़ारत कीअं उन इस्तेमाल खे दिफ़ा ताईं महदूद रखंदी। चीफ जस्टिस चयो त सॼे मुल्क में कंटोनमेंट बोर्ड जी एराज़ी ते असुलु सिलसिलो जारी आहे। हुन चयो त CSD खे बि हाणे ओपन कमर्शियल डिपार्टमेंट स्टोर बणायो वियो आहे। गिजरी रोड ते इमारतूं ठाहियूं वियूं। चीफ जस्टिस बचाव वारे सेक्रेटरी खां सवाल कयो त ॿुधायो त अॻिते छा प्लान आहे, जिथे बचाव वारे सेक्रेटरी चयो त टिनी सर्विसिस जी कमेटी ठाही वई आहे, जेका गैर कानूनी इमारतनि जी निशानदेही कंदी। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं उहे गैर कानूनी इमारतूं रहंदियूं त ॿिनि ख़िलाफ़ कहिड़ो एक्शन वरितो वेंदो, हीउ फ़ैसिलो रवायत बणिजी वेंदो। हुन चयो त कंटोनमेंट ज़मीन दिफ़ाई मक़सद पूरा थियण बैदि हुकूमत खे वापसि करणी पवंदी आहे। चीफ जस्टिस चयो त आला फ़ौजी ऑफिसरनि खे घर ॾियणु दिफ़ाई मक़सदनि में नथो अचे। फ़ौज रियासत जी ज़मीन ते कमर्शियल सरगर्मियूं कीअं थी करे सघे, रियासत जी ज़मीन जो इस्तेहसाल नथो करे सघे। जस्टिस गुलज़ार अहमद अटॉर्नी जनरल खे मुख़ातब थींदे चयो त अव्हां बचाव वारे सेक्रेटरी खे चयो त जेका रिपोर्ट जमा कराई वई आहे उहा दुरुस्त न आहे। हुन चयो त रिपोर्ट में लिखियलु आहे त इमारतूं किरायूं वियूं आहिनि, पर हक़ीक़त में उहे उते ई बीठल आहिनि। उहा सूरतहाल फ़ौज ऐं अदलिया लाइ शर्मिंदगी जो सबबु आहे। अदालत चयो त जामिया रिपोर्ट दाख़िल कई वञे, कंटोनमेंट जी कहिड़ी ज़मीन कहिड़नि मक़सदनि लाइ आहे। कानून मूजिबि स्ट्रेटेजिक लैंड रुगो बचाव वारनि मक़सदनि लाइ इस्तेमालु थींदी। सुप्रीम कोर्ट बचाव वारे सेक्रेटरी खे 4 हफ़्तनि में तफ़सीली रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾिनो। चीफ जस्टिस चयो त ईअं नथो थी सघे त फ़ौज जी गैर कानूनी अदावतनि खे छॾियो वञे। ईअं कयो त ॿिनि इमारतनि खे कीअं किरायो वेंदो। जस्टिस गुलज़ार अहमद चयो त अटॉर्नी जनरल साहब फ़ौज खे कानून केरु सम्झाईंदो। फ़ौज खे जेको वणे करे थी। फ़ौज जन कानूननि जो सहारो वठी कमर्शियल सरगर्मियूं करे थी, उहे गैर आइनी आहिनि। चीफ जस्टिस बचाव वारे सेक्रेटरी खे मुख़ातब थींदे चयो त अव्हां पाण जनरल रहिया आहियो, अव्हांखे ख़बर हूंदी कानून जी उहा नियत न आहे त दिफ़ा जी ज़मीन कंहिं ॿिए मक़सद लाइ इस्तेमालु थिए। जस्टिस गुलज़ार अहमद चयो जेकॾहिं ज़मीन दिफ़ा लाइ इस्तेमालु नथी रही आहे त ज़मीन वापसि हुकूमत वटि वेंदी। हुन चयो त सेक्रेटरी साहब अव्हां चई रहिया आहियो त कमर्शियल इस्तेमालु डिफेंस मक़सद लाइ आहे, पोइ डिफेंस कंहिंखे चइबो आहे। जस्टिस गुलज़ार अहमद चयो सेक्रेटरी साहब अव्हां जी आर्मी ऑफिशियल ज़मीन ख़रीद कई ऐं विकिरो करे हलिया विया, पोइ उहा ज़मीन अॻिते विकामी, अव्हां कीअं वापसि वठंदा। चीफ जस्टिस चयो त फैसल बेस ते स्कूल ऐं शादी हाल ठहियल आहिनि, को बि शादी जो महिमान बणिजी रनवे ते दौड़ींदो हूंदो। जस्टिस काज़ी अमीन रिमार्क्स ॾिना त फ़ौज खे मामूली कारोबार लाइ पंहिंजनि वॾनि मक़सदनि ते सौदेबाज़ी न करणु घुरिजे। फ़ौज खे पंहिंजे इदारे जे तक़दुस जो ख़्यालु रखणु घुरिजे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त कोयटा ऐं लाहौर में बि दिफ़ाई ज़मीन ते शॉपिंग मॉल ठहियल आहिनि। सम्झ में न पियो अचे त बचाव वारी वज़ारत कीअं उन्हनि सरगर्मियुनि खे बरक़रार रखंदी। बचाव वारे सेक्रेटरी चयो त स्ट्रेटेजिक मक़सदनि जो इस्तिलाह वसी आहे, कमर्शियल सरगर्मियूं बि स्ट्रेटेजिक डिफेंस जे दायरे में अचनि थियूं। हुन चयो त अमन जे वक़्तु भलाई मक़सद ऐं फ़ौज जो मोराल बुलंद रखण लाइ उहे सरगर्मियूं थींदियूं आहिनि। जस्टिस काज़ी अमीन चयो त खेनि ख़बर आहे त कंटोनमेंट जी बाज़ार जो कानून आहे। चीफ जस्टिस चयो त सेक्रेटरी साहब सभु ठीकु आहे, पर उते छावणी किथे आहे, उते त सभु घर आहिनि। जस्टिस गुलज़ार अहमद चयो त हिकु रिटायर मेजर ग्लोबल मार्के लाइ ज़मीन लीज़ ते कीअं थो रही सघे। हुन चयो त रिटायर मेजर जो अख्तियार आहे त दिफ़ाई ज़मीन लीज़ ते ॾे, फ़ौज रिटायर मेजर ख़िलाफ़ को एक्शन न आहे वरितो। चीफ जस्टिस चयो त ग्लोबल मार्के ज़रिए रोज़ानो किरोड़े रुपया कमाया वञनि था। कुझु लखनि में फ़ौजी ऑफिसरनि ज़मीन विकिरो कई ऐं हाणे घर किरोड़े रुपयनि जा आहिनि। हुन चयो जिते बि नंढी जॻह ॾियनि था उते इश्तहार लॻाया वञनि था। एॾियूं वॾियूं भितियूं ठाहिण जो मक़सदु सम्झ में नथो अचे। जस्टिस काज़ी अमीन चयो त फ़ौजी सरगर्मियुनि लाइ गिरेज़न ऐं रिहाइश लाइ कंटोनमेंट हूंदा आहिनि। CSD पहिरियां रुगो फ़ौज लाइ हो, हाणे उते हर माण्हू वञे थो। चीफ जस्टिस चयो त कंटोनमेंट जी समूरी ज़मीन असल हालत में बहाल करणी पवंदी। हुन चयो त फ़ौज जे समूरनि ज़ाब्तनि ऐं कानून जो आइन तहत जाइज़ो वरितो वेंदो। फ़ौज कारोबार लाइ न पर मुल्की दिफ़ा लाइ आहे।